नाज़रीन, पीपल्स पार्टी जो शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी ॿियो भेरो मुल्क जो सदर चूंडिजी वियो आहे। आसिफ अली ज़रदारी जी ज़िंदगी बाबति ॾिसूं था फ़हीम शरफ़ मरी जी हीअ रिपोर्ट। आसिफ अली ज़रदारी जी ज़िंदगी बाबति ॾिसूं था हीअ रिपोर्ट। 26 जुलाई 1955 ते नवाब शाह जे सियासी ऐं ज़मींदार घराणे में पैदा थियल आसिफ अली ज़रदारी शुरुआती तालीम कराची जे सेंट पैट्रिक स्कूल में हासिल कई, जंहिं बाद 1974 में दादू में क़ाइम पेटारो कॉलेज मां इंटर कई। आसिफ अली ज़रदारी लंडन जे स्कूल ऑफ इकोनॉमिक्स ऐं बिज़नेस नाले दरसगाह में भी पढ़ियो। यारनि जे यार तौरु शोहरत रखंदड़ आसिफ अली ज़रदारी जी पंहिंजी ज़िंदगी इंतिहाई मुश्किल रही ऐं संदसि लाइ जेल सदाईं ॿियो घर रहियो आहे। 18 दिसंबर 1987 ते शहीद बेनज़ीर भुट्टो सां शादी कंदड़ आसिफ अली ज़रदारी 1988 खां सियासत जी शुरुआत कई। शहीद बेनज़ीर भुट्टो जे वज़ीर आज़म थियण बाद वज़ीर आज़म हाउस मुंतक़िल थियो ऐं पाकिस्तान जी सियासी तारीख़ में पहिरें मर्द अवल जो दर्जो माणियो। 1990 में शहीद बेनज़ीर भुट्टो जी हुकूमत ख़त्म थियण बाद आसिफ अली ज़रदारी जेल वियो ऐं आम चूंडुनि में पहिरियों भेरो क़ौमी असेंबली जो मेंबर चूंडियो वियो। आसिफ अली ज़रदारी 1993 जी निगरान हुकूमत में वज़ीर बणियो। शहीद बेनज़ीर भुट्टो जे ॿिए हुकूमती दौर में आसिफ अली ज़रदारी MNA सां गॾु वफ़ाक़ी वज़ीर बि रहियो। आसिफ अली ज़रदारी 1997 खां 1999 ताईं सेनेट जो मेंबर बि रहियो। मफ़ामत जे बादशाह तौर शोहरत रखंदड़ आसिफ अली ज़रदारी करप्शन, क़त्ल, मनी लॉन्ड्रिंग समेत केतिरनि ई केसनि में गिरफ़्तार थी तक़रीबन 11 वरहनि ताईं जेल भोगियो, पर को बि केस आसिफ अली ज़रदारी ते साबित न थी सघियो। आसिफ अली ज़रदारी ते गिरफ़्तारी दौरान जेल में तशद्दुद बि थींदा रहिया, जंहिंमें संदसि ज़बान पिणु कटी वई हुई। आसिफ अली ज़रदारी अॻूणे आमिर परवेज़ मुशर्रफ जे दौर में शहीद बेनज़ीर भुट्टो सां गॾु जलावतन बि थियो। आसिफ अली ज़रदारी 27 दिसंबर 2007 ते बेनज़ीर भुट्टो जी शहादत बाद ॾेह वापसि वरियो ऐं पीपल्स पार्टी जूं वागूं संभालियो। 2008 में थियल आम चूंडुनि बाद आसिफ अली ज़रदारी पहिरियों भेरो मुल्क जो सरबराह बणियो। ऐं 18हीं तरमीम ज़रिए आइन जे आर्टिकल 58(2)B खे ख़त्म करे सदारती अख़्तियार पार्लियामेंट हवाले कया ऐं सूबनि खे वधीक ख़ुदि मुख़्तियारी ॾिनी।